सच्चा नंबर देना बाबा। नवा फोन मैंने सत्संग में लगाया, नवा फोन मैंने सत्संग में लगाया। घंटी बजी एक साथी ने उठाया, घंटी बजी एक साथी ने उठाया। तो मिलेंगे समाधि की ओर, सच्चा नंबर देना बाबा। तो मिलेंगे समाधि की ओर, सच्चा नंबर देना बाबा। 10वां फोन मैंने समाधि में लगाया, 10वां फोन मैंने समाधि में लगाया। घंटी बजी बाबा ने उठाया, घंटी बजी बाबा ने उठाया। तो पिल्लो में चारों ओर, सच्चा नंबर दिया मैं। तो पिल्लो में चारों ओर, सच्चा नंबर दिया मैं। हाँ सच्चा नंबर दिया बाबा, हाँ सच्चा नंबर दिया बाबा। बोल गोदड़ी मारे घनश्याम की जय, श्री हरे राम की जय। मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत। गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत। अलग गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत। गुरु गोविंद सारे भवपार, गुरु सेवा से जब से छुटकार। गुरु गोविंद सारे भवपार, गुरु सेवा जब से छुटकार। गुरु बिना नाई मैं कोई और, गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु
भगवंत गुरु मेरा ज्ञान गुरु विद्यान गुरु गोपाल पुरख भगवान गुरु मेरा ज्ञान गुरु विद्यान गुरु गोपाल पुरख भगवान गुरु की शरण रहकर जोर गुरु बिना नाई मैं कोई और गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा गुरु भगवंत अधिकार में गुरु मंत्र उजारा गुरु के संग सगल संसारा अधिकार में गुरु मंत्र उजारा गुरु के संग सगल संसारा गुरु पूरा पाए पदवानी गुरु सेवा से दुख न लागे गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पास गुरु भगवंत सर्व पूज चरण गुरुदेव गुरु बिन नाई वेता अनंत जपो गुरु गुरु नाम गुरु शब्द वेद कोई गुरु नानक नाम सोई गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पास गुरु भगवंत बोलो बाबा आसराम साहिब की जय। गोदरी वारी घनश्याम की जय। सुभाणे कहिड़ी तारीख़ आहे मूंखे ॿुधाईंदो? 1 तारीख़ 1 तारीख़ आहे। वर्सी छा आहे? वर्सी भगत कंवरराम साहिब जो सुभाणे डेथ एनिवर्सरी आहे, माना शहीदी दिवस आहे। कल्ह जे ॾींहं ते माना 1 नवंबर जे ॾींहं ते पुण्यतिथि उन्हनि शहीद पंहिंजो चोलो छॾियो हुयो। संत कंवरराम साहिब जा जेके माता पिता हुया उहे वञनि था साईं सतराम दास जे पिता वटि बाबा कोताराम साहिब वटि। भई असांखे पुत्र संतान काॾे, असांखे पुत्र संतान ॾियो। त ॾिसो बाबा कोताराम साहिब पौतल पीर हुया, सूफ़ी संत हुया, जेको मुख मां कढंदा हुआ उहो ज़रूरु थींदो हो। उन्हनि चयुसि असां तव्हांखे 2 पुट ॾींदासीं, पर 1 पुट तव्हांखे असांखे ॾियणो आहे। त बराबरि 2 ॿार ॼाया माता तारा खे। उन्हनि खे 2 ॿार ॼाया, हिकु हुयो साईं झाड़ाराम, है न, हिकु हुयो संत कंवरराम साहिब। त जीअं संत थोरो वॾो थी वियो, समझदार थी वियो, संत कंवरराम 6-7 साले जो थियो, त बाबा कोताराम यादि ॾियाराइनि था तव्हांखे 1 पुटु असांखे ॾियणो आहे। ॾिसो केॾो ॾुखियो आहे, 2 पुटनि मां 1 पुटु असांखे संतनि जी सेवा लाइ ॾियणो आहे। माता दुखी बि थिए थी, पर वरी ख़ुशी बि थिएसि थी, भई सुठे संतनि जे निगरानी में हूंदो, उन्हनि जे आशीर्वाद में हूंदो, उन्हनि जी छत्र छाया में हूंदो। ऐं माता खे न ख़बर हुई भई संत कंवरराम जेको नालो कमाईंदो उहो साईं कोताराम साईं सतराम दास खां बि वधीक कमाईंदो। त माता संतनि खे ॿार सौंपियो अथसि, थोरो दुखी रहंदी हुई, भई मुंहिंजो पुटु मूंखां परे आहे। पर संत कंवरराम साहिब में जेके संस्कार हुया उहे एतिरा सुठा हुया, बराबरि ईअं जीअं
हिकु ॿारु हूंदो आहे भई, हिकु हूंदो आहे गुणवान, हिकु हूंदो आहे ॿारु जेको हमेशह चयो मञे। उन वांगुरु हुया साईं कंवरराम साहिब, दिलि सां सेवा कंदा हुआ। हिकु दफ़ो साईं सतराम दास साहिब गुरु ग्रंथ पढ़नि पिया, चईसि कंवर पुट पाणी त भरे अचु। कंवर पाणी भरे अची बीठो हुते भरिसां। संत कंवरराम साहिब संत सतराम दास साहिब मग्न आहिनि उहो ग्रंथ पढ़ण में। इन ॿार ॾिसो केतिरो हुन में सुठो संस्कार आहे, डिस्टर्ब न कई। पाण ॾिसो छा कंदा आहियूं, किथे सत्संग हले थो, किथे भॼन हले थो, ईअं न सोचंदा आहियूं भई डिस्टर्बेंस थिए थी, भई ॿिए खे रंडक पवे थी सत्संग में, ईअं न सोचंदा आहियूं। संत कंवरराम साहिब बिल्कुलु बि साईं सतराम खे डिस्टर्ब न कयो। राति जो 11 खां वेंदे सुबुह जो 4-5 बजे ताईं हुते बीह रहिया हुआ पाणीअ जो गिलास खणी। एतिरी सहन शक्ति हिन नंढड़े ॿार में। वरी हिकु दफ़ो ईअं थियो हो, उते रहंदा हुआ, पोइ कुझु ॾींहं घर वेंदा हुआ संत कंवरराम साहिब। संतनि वटि चङो सामान ईंदो हो। उन में हिकु टोपी संत खे ॾाढी वणी वई। बिना संत सतराम दास खां पुछी करे उहा टोपी घर खणी विया साईं कंवरराम साहिब। अञा नंढा आहिनि, अञा 7-8 साल जा आहिनि। वो टोपी जो घर खणी विया। हाणे हुननि जो बुखार वधीक वियो। हिकु ॾींहुं थी वियो, 2 ॾींहं थी वियो, 3 ॾींहं थी विया। माता आई, चई हलो संतनि खां हली, छो त जेसि ताईं असां संतनि जा दर्शन न कया आहिनि तेसि ताईं कुझु बि असांजी बीमारी ठीकु थियण वारी न आहे। जेतिरी आनाकानी कंदासीं मंदिर वञण जी, ओतिरा चक्कर असांखे डॉक्टर वटि लॻाइणा पवंदा। हिते वेहण जो टाइम कान्हे, ओतिरो टाइम असांखे डॉक्टरनि वटि वेहणो पवंदो। अगरि बचिणो आहे दवाखाननि खां, अजाइण ॻाल्हियुनि खां, त असांखे छा करिणो आहे? सत्संग दरबार में, सत्संग में हाज़िरी भरणी आहे। बिल्कुलु न चवणो आहे कि मूं वटि टाइम कान्हे। टाइम कढणो आहे। डॉक्टर लाइ कढूं था न टाइम, चऊं था छा डॉक्टर लाइ टाइम कान्हे, हा न? वकीलनि लाइ टाइम कढूं था न, ईअं चऊं था टाइम कान्हे न वेंदासीं। बिज़नेस लाइ टाइम कढूं था न, त असांखे संतनि लाइ बि टाइम कढणो आहे। ऐं भागनि वारा हूंदा जेके टाइम कढी सघंदा। असांखे लॻंदो आहे असां आया आहियूं सत्संग ते, पर सभु उन्हनि जे हुकुम सां थिए थो। गुरु ग्रंथ साहिब में बि लिखियलु आहे, जेसि ताईं गुरूअ जी आज्ञा कान्हे। ॾिसो कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे, तयारु थी बीहंदा आहियूं भई मंदिर वेंदासीं, पर न वञी सघंदा आहियूं। त पंहिंजे हथ में न आहे। असांखे गुरूअ खे वरी वरी पुकार करणु खपे, भई असांखे तुंहिंजी सेवा में लॻाए, असांखे तुंहिंजे दर ते घुराए। संत कंवरराम साहिब टोपी खणी विया। आई माता अची संतनि खे ॻाल्हि कई, चई 2-3 ॾींहं थी विया आहिनि, मुंहिंजो बुखार नथो लहे। त ॾिसो संत सतराम दास केॾा सुहिणा वचन चया। चई जेके टोपी चुराईंदा उहे बीमार रहंदा, जेके टोपी चुराईंदा उहे बीमार। हिते कुझु शयूं पयूं हूंदियूं आहिनि, पाण ख़ुशि थींदा आहियूं भई हे बि घर खणी वञूं, हे बि घर खणी वञूं, हे बि घर खणी वञूं। ऐं ॿियो केरु खणी वेंदो आहे, पोइ हुनजे मथां गुस्सो ईंदो आहे भई हे खणी थो वञे, पर ॾिसूं त हुन में बीमारी लिखियलु आहे पाण खे ख़बर। पोइ लालच छो कंदा आहियूं? बिल्कुलु बि लालच न कजे। जंहिंजे नसीब में जेको आहे उहो मिलंदो, रीस न करूं। जेको मिलियो संतनि खे चऊं असांखे अंगीकार आहे। बाबा खे ख़बर आहे कंहिंखे छा ॾियणो आहे। जीअं डॉक्टर कीअं कंहिंखे मथे में सूर आहे त मथे जे सूर जी गोरी ॾींदो, कंहिंखे बुखार आहे त बुखार जी। बाबा खे ख़बर आहे हिनखे केले में बरकत थींदी, हुनखे केलो मिलंदो। बाबा खे ख़बर आहे फलाणी खे इन में बरकत आहे, अंब में बरकत आहे त अंब ॾींदो। त असां ईअं न चऊं मूंखे केलो न मिलियो, मूंखे अंब न मिलियो। असांखे जेको मिले, मूंखे बिस्किट न मिलियो, बिल्कुलु बि कंप्लेन न करणु घुरिजे। संत कंवरराम टोपी खणी विया, छा थियो? बुखार अची वियो। संत कंवरराम टोपी खणी विया, छा थियो? बीमार थी विया। 10 रुपए जो खणंदासीं, 100 रुपया डॉक्टर खे ॾेई ईंदासीं, फ़ाइदो आहे न। ऐं रीस करे पंहिंजो बि मूड ख़राबु करूं था, ॿियनि जो बि, ऐं मंदिर जो माहौल बि ख़राबु करूं था। जेके नओं माण्हू ईंदो उहो छा सम्झंदो भई हे हिते त हिन लाइ विढ़नि था, हिते त अचिणो ई कान्हे। इज़त घणे जी आहे?
करोड़नि जी। संतनि घणा साल तपस्या कई आहे इहा इज़त कमाइण लाइ, उन्हनि सभु कुझु छॾे ॾिनो ऐं असां उन्हनि जो ई नालो ख़राबु था कयूं। इन करे बाबा चयो पंहिंजा अचो मंदिर में, पंहिंजूं अखियूं बंदि, पंहिंजा कन बंदि, पंहिंजा मुंहुं बंदि। कोई कुझु रॉन्ग करे वेठो उनखे उनजो फल ज़रूरु मिलंदो, पर जॾहिं पाण चऊं था भई फलाणो ख़राबु थो करे, माना उनजो कर्म असां कयोसीं त उन साम्हूं वारे खे त कुझु फ़र्क़ु पवंदो ई न। जंहिं चयो उनजो कर्म ठही वियो। घणनि कथाउनि में पाण इहो कयो आहे। त इन करे सोचे सम्झी करे भई मुंहिंजे करे माहौल त नथो ख़राबु थिए, मुंहिंजे करे मंदिर जो नालो त नथो ख़राबु थिए। अचो ॾिसो ॿियनि मंदिरनि में वेंदा आहियूं, गुरुद्वारनि में वञो, केतिरी उते साइलेंस हूंदी आहे, केतिरी उते शांती हूंदी आहे। केरु कंहिंसां न ॻाल्हाईंदो आहे, जंहिंजे लाइ आया आहिनि हुन सां ॻाल्हाईंदा आहिनि। केरु लंघे बि त पाण हुन ॾे न ॾियारियूं। असांजो सॼो ध्यानु किथे हुजणु खपे? सतगुरनि में हुजणु खपे, सत्संग में हुजणु खपे। हिकु शब्द बि मिस न करूं। हिकु हिकु शब्द में असांजे लाइ कुझु मैसेज आहे, उहो मैसेज असां ॿुधूं। जय बाबा। ऐं भॼन यादि करूं। ॿुधूं नथा इन करे यादि ई नथा पवनि। ध्यान सां ॿुधूं न भॼन। संत कंवरराम साहिबु जॾहिं संतनि चयो भई हे त टोपी खणी वियो हो, इन करे बीमार थी पियो आहे, ॿिए ॾींहुं अची संत कंवरराम उहा टोपी वापसि कई। उन खां पोइ छा थी विया? ठीक थी विया। बोलो बाबा दास राम साहिब की ओ नाले अलख जे बेड़ो तार में जो, नाले अलख जे बेड़ो तार में जो। निदर आया निमाणी, निदर आया मानी माणी, आहे आधार तुंहिंजो, आहे आधार तुंहिंजो। नाले अलख जे बेड़ो तार में जो, नाले दरिया जे बेड़ो तार में जो। कंवरराम साहिब की जय। तो संत कंवरराम साहिब छा था चवनि हिन भॼन में? नाले दणीअ जे बेड़ो तार में जो। असां भव सागर में हिकु ॿेड़ी आहे, हुनजे अंदरि सभई वेठा आहियूं। सभिनी खे पहुचणो आहे ॿिए पार, बरोबरु? कीअं पहुचंदासीं? जॾहिं कोई कामिल गुरु मिलंदो हूंदो। हितां खां हुते ताईं नदी पार करणी हूंदी आहे त राजा राम खे बि कंहिंजी ज़रूरत पई हुई? केवट जी ज़रूरत पई। केवट सम्झी वियो वई हे त कोई महापुरुष राम आहे। जीअं राम भॻवान आया चवंसि था असांखे पार पहुचाए, चईसि हिकु शर्त ते पहुचाईंदुमि। चईसि कहिड़ी शर्त? चईसि मूंखे तुंहिंजा पेर धोइण ॾे, उन खां पोइ मां तोखे ॿिए पासे पहुचाईंदुसि। राजा राम सम्झी विया भई हिन जे मन में ॾाढी श्रद्धा आहे, ॾाढो भाव आहे।
हिनखे बहानो खपे मुंहिंजी सेवा करण जो। त ॾिसो केवट केतिरो सियाणो हुयो, पहुचाइणो न हुयसि राजा खे, हुन वटि त कोई बि ग्राहक ईंदो हुनजो त कमु आहे भई मां हिकु जॻह खां ॿी जॻह ते हुननि खे पहुचाइणो, हिकु किनारे खां ॿिए किनारे ते पहुचायां। पर छा करे वरितई, संतनि जा चरण धोई वरितई। उहो जल सॼे गांव खे पीआरे, हुयो नंढी जाति जो, लेकिन ॾिसो हुनखे सेवा मिली, ॾाढो ख़ुशि थी पियो भई मुंहिंजी ॿेड़ीअ में केरु वेठो आहे, राम वेठो आहे, श्री राम वेठो आहे, लक्ष्मण वेठो आहे ऐं सीता माता। त हा ॿियो त पाण सभई बि हिकु ॿेड़ी में वेठा आहियूं। त हीअ जेको दुनिया आहे उहो छा आहे, हिकु भवसागर आहे। भवसागर मां असांखे पार पहुणो आहे त असांखे बि हिकु केवट जी ज़रूरत पवंदी। केरु आहे केवट? असांजो गुरु आहे, सतगुरु। जंहिं वटि गुरु न आहे, बिना ॿेड़ीअ वारे जे, बिना केवट जे तव्हांजी ॿेड़ी पहुचंदी हिकु तरफ़ खां ॿिए तरफ़? पहुचंदी न। जॾहिं केवट बि हलाए थो ॿेड़ी त सॼो रस्तो माता गंगा खे प्रार्थना करे पियो। माता गंगा साक्षात भगवान मुंहिंजी ॿेड़ीअ में वेठो आहे, पंहिंजो बहाव जेको आहे इहो न वधाइजे, इहो तुंहिंजो बहाव जेको आहे इहो घटि रखिजे। त जंहिं ॿेड़ीअ में गुरु वेठा हूंदा उहा ॿेड़ी कॾहिं बि बुॾंदी कोन। त इन करे चवंदा आहिनि संसार में गुरु तमामु ज़रूरी आहे। जंहिंखे गुरु न आहे उन्हनि जी ॿेड़ी पहुचंदी न पहुचंदी उनजी कुझु गारंटी न आहे। न सिर्फ़ु लोक जी ॿेड़ी पर परलोक जी ॿेड़ी बि कॾहिं हलंदी जॾहिं गुरु हूंदा। गुरु उते साक्षी थींदा आहिनि। गुरु असांखे जेके बि उते कष्ट अचणा आहिनि, गरुड़ पुराण में लिखियलु आहे, गुरु हिकु हिकु कष्ट मां ॿाहिरि कढंदा आहिनि। जेतिरी सेवा थियल आहे, जेतिरो भॼन सिमरन थियल आहे, ओतिरा कष्ट जीवन में घटि अचनि था। जेतिरा भॼन सिमरन घटि थियल आहिनि, जेतिरा सत्संग घटि थियल आहिनि, ओतिरियूं तकलीफ़ूं वधीक अचनि थियूं। छो थींदो आहे ईअं? हिकु ॼणी 10,000 कमाए थी, ॿियो वरी हूंदो उहो 1 लख कमाए थो, टियों हूंदो उहो 10 लख कमाए थो, छो त उन्हनि ओतिरा पिछले जन्म में पुण्य कया। जंहिं 10,000 जा पुण्य कया आहिनि उन्हनि जी 10,000 कमाई थींदी। जंहिं 50,000 जा पुण्य कया आहिनि उन्हनि जी 50,000 कमाई थींदी। जंहिं 1 लख जा पुण्य कया आहिनि उन्हनि जी कमाई 1 लख थींदी। असां छा कंदा आहियूं? फलाणे जी कमाई वधीक छो आहे, पर ईअं न ॾिसंदा आहियूं भई फलाणो छा वेठो करे, फलाणी कुझु पिछले जन्म में सुठा कर्म कया हूंदा। चवंदा बि आहियूं भई हिन त हीरा मोती दान कया हूंदा, चवंदा आहियूं न ईअं, तॾहिं हिन जा सभु कम सुठा वेठा थियनि, तॾहिं हिन वटि एतिरो पैसो आहे, तॾहिं हिन वटि सुठो घरु आहे। त हाणे इहो जनम त जीअं तीअं आहे, अॻिलो जनम ठाहिणो आहे त छा करणु खपे? सुठा कर्म करणु खपे। असांखे हिन जनम में सुठा कर्म, कहिड़ा सुठा कर्म करूं? पहिरियों त कंहिंजे लाइ बि बुरो न सोचूं, पहिरियों त सभिनी में भॻवान खे ॾिसूं। चवंदा आहिनि न भई सभ में राम, सभ में भॻवान खे ॾिसो, सभिनी सां प्यार सां हलो, सबसे मीठा बोलिए, सबके पढ़िए पाँव, ना जाने किस रूप में मिल नारायण मिल जाए। कंहिंजे लाइ नफ़रत रखंदा आहियूं, पर हीअ न सोचंदा आहियूं उहो साम्हूं वारो बि भॻवान जो ॿार आहे। असां सभई भॻवान जा ॿार आहियूं, बराबरि न? सभिनी खे भॻवान ठाहियो आहे। त हिकु भाउ ॿिए भाउ लाइ या हिकु भेण ॿी भेण जे लाइ साड़ रखे या बुरो सोचे, सही आहे इहा ॻाल्हि? न, भॻवान नाराज़ थींदो आहे। त हे बि त मुंहिंजो ॿार आहे, ऐं जंहिंखे जीअं ठाहियो आहे उहो भॻवान ठाहियो आहे। त असांखे कोई इहो कान्हे, असांखे कोई राइट कान्हे असां कंहिंजे लाइ चऊं फलाणो ईअं छो आहे, फलाणी ईअं छो आहे। उनखे बि ठाहिण वारो केरु आहे? भॻवान। करे संत कबीर ॾिसो छा थो चए, सबसे मीठा बोलिए, सबके पढ़िए पाँव, ना जाने किस रूप में नारायण मिल जाए। कहिड़ी ख़बर असां जेका केरु ॿिए अची असां हुनजी बेइज़ती करूं ऐं उन में नारायण हुजे उन वक़्तु, इन करे कॾहिं बि असां